day performance design by the young team. Geeta Nichani and her team will be giving a small kit. Let's give them a big applause. Jai Jhulelal. So here we are presenting a debate of impact of education on COVID. BLC Theatre और नई सोच प्रस्तुत था करन ऑनलाइन वर्सेस ऑफलाइन एजुकेशन के डिबेट जो रूपांतर. So we have both the teams here, that's offline education and online education. Offline education वास्ते भाग था खणन हाई स्कूल जी सिंधी टीचर शीला मुखियानी played by Geeta Nichani and offline student played by Riya Katara. ऑनलाइन स्टूडेंट लाइ ऑनलाइन एजुकेशन लाइ पंहिंजा दलील था प्रस्तुत करन प्राइमरी स्कूल जी सिंधी टीचर बिजली गरजानी प्लेड बाय ममता हेमदेव एंड ऑनलाइन स्टूडेंट प्लेड बाय आकाश कंदारी. हाणे असां हिते सभु गॾिजी आहियूं टू सी हाउ द ऑनलाइन वर्सेस ऑफलाइन एजुकेशन जो कीअं फ़र्क़ु थो पए, हाउ इज़ द इम्पैक्ट ऑन द चिल्ड्रन. सो हाणे तव्हांखे ॾिसी करे चवण जी त ज़रूरत न आहे कहिड़ो पासो कंहिंजे ख़िलाफ़ आहे ऐं कहिड़ो पासो कंहिंजे पक्ष में. तो असां हाणे खबे पासे तो शुरू था कयूं, दैट इज़ ऑफलाइन एजुकेशन. ॾिसो ॾिसो कीअं संभरियल आहे, मथो स्कूल जी तयारी, हेठो ट्रैक शॉट्स या पजामा. हिन खे चइबो आहे एजुकेशन विदाउट डिसिप्लिन. हा यू आर जेलस. असांजो पोस्टर हमेशा सुठो, पुटी सलामत. तव्हां त गडोवन वांगुरु वज़न ढोई ढोई करे पुटी मोरी छॾी अथव. असांखे कूली थियण जी प्रैक्टिस न करणी आहे. वी ट्रैवल लाइट यू नो. असांखे त वणंदो आहे स्कूल वञूं, दोस्तनि यारनि सां मिलूं, ॻाल्हायूं, मज़ो करूं. अकेलो पढ़ण में कहिड़ो मज़ो ईंदो आहे. माना तव्हां पढ़ण न ईंदा आहियो, दोस्ती यारी निभाइण ईंदा आहियो. स्कूल पढ़ण लाइ थींदो आहे बाबा, मौज मस्ती लाइ न. पोइ छा आहे जी असां IQ सां साण साण EQ बि वधायूं था. सो यू मीन टू से इक्वल सोशल इक्वल. असां त सोशल स्कूल का बैर भी रखंदा आहियूं. ॿारनि जी पढ़ाई हमेशा स्कूल में रह थींदी आहे. मां ॿुधायांव थी छा ॿार कॾहिं ऑनलाइन में पढ़ी सघंदा आहिनि ऐं कंदा छा आहिनि, इन्हनि जो नज़ारो मां ॿुधायांव थी, तव्हां ॿुधिजो. ॿारनि जो जंहिं महिल असां पढ़ाईंदा आहियूं ॿारनि जे स्क्रीन में छा छा नज़ारो ईंदो आहे असां ॿुधायांव थी, ॿुधो. कंहिंजे घर में टीवी में ससु नुंहंरनि जा डायलॉग, घमासार लड़ायुनि जा डायलॉग हलंदा रहंदा आहिनि. त कंहिंजे घर में वैक्यूम क्लीनर जा आवाज़ अचनि, कंहिंजे घर में कुत्ता ॿिलियूं अची करे स्क्रीन चटनि, या कंहिंजे घर में हे ॿार वेही करे मस्तियूं करनि ऐं स्क्रीन खे मिनिमाइज़ करे करे चवनि मैम इंटरनेट इश्यू. हीअं कोई नज़ारो आहे? अरे कंहिंजे घर में त माउ गाउननि में घुमंदियूं आहिनि ऐं काथे पीउ टावल में. हे त नज़ारो ॾिसी करे असांजो अखियूं ख़राब थी वेंदियूं आहिनि. ॿियो त हाणे ॿुधो हिननि जा बैकग्राउंड म्यूज़िक छा थींदा आहिनि. काथे केरु खंगंदो रहंदो आहे त काथे कोई ऐं छिका बि ॾींदो आहे, काथे खोंगरा ॿुधो असां. हे तौबा. वरी हिकु त हिकिड़े घर जो ॿारु पंहिंजे ॾाॾे जे घर में वेठो हूंदो आहे, हुते वेही करे स्कूल जी पढ़ाई कंदो आहे. तव्हां सम्झो हाणे उहो ॿारु ॾाॾे जे रूम में वेठो त ॾाढो वीचारो एजड, हुनखे डाइजेस्टिव प्रॉब्लम, गैस प्रॉब्लम. हाणे ॿुधायो मां हिन सम्झाए सघंदमि तव्हांखे? हाणे पाण सम्झो मां छा चवणु थी चाहियां. असां त कन फाटजी पवंदा आहिनि के महिल. ऐं हिकिड़े घर में त हिकिड़ो ई डायलॉग हलंदो आहे, मायने में शीला शीला की जवानी. मुंहिंजो नालो शीला आहे त इन जे करे हे सभु एॾी छेड़खानी कंदियूं आहिनि. मूंखे त एॾो गुस्सो ईंदो आहे, कयां बि त मां कयां छा? ऑनलाइन पढ़ाई ईअं ई थींदी आहे. अरे मैम वो मुंहिंजे घर में हलंदो न न न न मुंहिंजे पासे वारे घर में हलंदो हुयो. वो कटरीना कैफ जा वॾा फैन आहिनि. हाणे उन्हनि जी खिड़की ऐं मुंहिंजी खिड़की लॻो अलॻि आहे. खिड़की बंदि करां त इंटरनेट प्रॉब्लम, खिड़की खोलां त शीला की जवानी जो होको हलंदो आहे. मां कयां त छा कयां मैम? चुप कर बदमाश, मूंखे सभु ख़बर पवंदी आहे छा कंदा आहियो करे.
हाणे हिन पॉइंट सां त साबित आहे ऑफलाइन एजुकेशन जो पल्लो भारी आहे, इन्हनि जो पल्लो भारी आहे। डेफिनेटली ऑनलाइन एजुकेशन महिल डिस्टर्बेंस एंड डिस्ट्रैक्शंस कंहिंखे खपे? ध्यानु ॾियण वारो खाते बि ध्यानु ॾींदो, न ॾियण वारो खाते बि न ॾे। भला स्कूल जी विधियूं कंहिंखे ध्यानु ते मजबूर करी सघी आहिनि छा? सही आहे, अगरि पढ़ण वारो पढ़े त काथे बि पढ़ी थो सघे, अगरि हो मन लॻाए त। ॿार चार भितुनि जे अंदरि वेठो हूंदो त छा पढ़ी सघंदो? हुनजो सॼो दिमाग़ त इंटरनेट में पियो हूंदुसि, सॼो क़ैद हुन में हूंदो सॼो ॾींहुं। असांखे ख़बर न आहे छा? ऐं जेको ॿार घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त हो अलॻि ई माहौल महसूसु कंदो आहे। सही आहे की न? हाँ, ऑनलाइन टीचर तव्हां चओ। ऑनलाइन स्कूलिंग सां टाइम केतिरो बचंदो आहे, ट्रैफिक जो बि झंझट न हूंदो आहे, ऐं ॿार अगरि बीमार थिए त उहा रिकॉर्डिंग ॿुधी बि पढ़ी सघंदो आहे। असां चित्र ॾेखारे वीडियो असां इन्हनि खे पढ़ाए सघंदा आहियूं। ऐं ॿी वॾी ॻाल्हि, कागज़ ऐं किताब बचाए सघंदा आहियूं। कागज़ बचण सां असांजा केतिरा वण था बचनि। अॼु दुनिया जो नारो आहे गो ग्रीन गो ग्रीन, त असां बि इन बारे में छो न सोचूं? पर अॻे कंप्यूटर बि खाते हूंदो हुयो, हाणे कंप्यूटर आहे, लैपटॉप आहे, टैब, फोन सभु कुझु आहे। पढ़ाई सां साण साण ऑनलाइन में असां घणा बि कोर्स था करे सघूं। टाइम केतिरो बचे थो। और इन खां वधीक त मुंहिंजी मम्मी त एतिरी ख़ुशि आहे मांखो, चए थी एटलीस्ट मुंहिंजो पुटु मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं तो वेही करे पढ़े थो, स्कूल या कॉलेज थी करे बंक त नथो करे। गर्लफ्रेंड सां हली करे बि जाम टाइम थी वियो आहे, ठीकु आहे। पर सालनि खां प्रथा त इहा ई आहे कि ॿार स्कूल वञी करे पढ़े। ॿार जंहिं महिल स्कूल वेंदो आहे त हुते पंक्चुअलिटी, नॉलेज, एजुकेशन, कॉन्फिडेंस, कॉन्संट्रेशन, डिसीशन मेकिंग, फ्रेंड्स मेकिंग, इहे घणो ई कुझु सिखी सघंदा आहिनि। घर में छा सिखी सघंदा अकेलो माण्हू हो बि? ऐं हे ॾिसो हिन जा अधूरा कपिड़ा, मथो स्कूल जा ऐं हेठि हीअं। जेको ॿार यूनिफॉर्म खे वैल्यू नथो ॾेई सघे, एजुकेशन जा रूल फॉलो कंदो, ॿुधायो? Yes, online student, can you tell something? मां त पातो यूनिफॉर्म ना, टाई पई आहे, शर्ट पई आहे, एतिरो नज़र तो अचे काफ़ी आहे ना। ऑनलाइन टीचर एग्जैक्टली माई पॉइंट, मां बि इहो ई पई चवां। ॿार जंहिं टीचर सां पढ़णु चाहिनि, टीचर सां उहो सब्जेक्ट छो न पढ़नि, हिक ई स्कूल सां छो बदिजी रहनि? ऐं असांजो इहो ऑनलाइन स्कूलिंग करण सां अचवञ जो टाइम थो बचे, ऐं ऑटो वैन पेट्रोल जो ख़र्च थो बचे, त छो न असां इहा ऑनलाइन स्कूलिंग खणी अचूं? उन खां पोइ अञा ऑनलाइन जॾहिं स्टार्ट थी हुई तंहिं महिल पोल्यूशन केतिरो घटिजी वियो हुयो। अॼु एनवायरमेंट में एॾो दुनिया सोचे थी एनवायरमेंट जे लाइ, त असां बि इन में पंहिंजो फ़र्ज़ु निभाए इन में पंहिंजो योगदान छो न ॾियूं? ऑनलाइन स्कूलिंग करे इन में चङो ई कुझु फ़ाइदो थिए थो, त उन लाइ असां उन ऑनलाइन पढ़ायूं ॿारनि खे। दैट इज़ माई पॉइंट। अरे तव्हां हेतिरो त ॿुधायो, स्कूल जेको इक्विपमेंट्स वास्ते, करिकुलर एक्टिविटीज़ वास्ते हेॾो कुझु इन्वेस्ट कयो अथऊं, हो सभु कंहिं महिल कमु ईंदो? छा तव्हां पंहिंजे घर में रांदियुनि लाइ मैदान ठाहे सघंदव, या लेबोरेटरी ठाहे सघंदव, या लाइब्रेरी ठाहे सघंदव? ॿुधायो? इहे सभु पढ़ाई सां साण ई रह लॻंदो आहे ऐं उन स्थान ते ई रहियो हूंदो आहे। मुंहिंजी त दिलि आहे त सभु कोई ॿार ऑफलाइन अची करे पढ़े, छो त ऑनलाइन में असां सेखारे बि ख़ुशि न आहियूं, न ई ॿार सिखे थो जंहिं वास्ते मक़सदु जेको पियो आहे। पर मैम जे ज़माने में ज़रा अॻे ज़माने में इंफ्रास्ट्रक्चर जी ज़रूरत ई त ठा, हाणे बिना इंफ्रास्ट्रक्चर जे बग़ैर बि त गाॾो हले थो न। त तव्हांखे तव्हांजा वॾा वॾा स्कूल कॉलेज भरण लाइ असां छो बली जा बकरा थियूं? असांखे त ऑफलाइन एजुकेशन ई खपे। वी वांट ऑफलाइन एजुकेशन, वी वोट फॉर ऑफलाइन एजुकेशन। वीडियो एजुकेशन इज सो इंटरेस्टिंग, ग्राफिक्स, वीडियोग्राफीज, मोशंस असां पढ़ी था सघूं। वी वांट ऑनलाइन एजुकेशन, वी वांट ऑनलाइन एजुकेशन। अचो त असां हिन माउ खां बि पुछूं त हिननि जी राय छा आहे।
तव्हां ॿिन्हिनि पंहिंजी पंहिंजी राय ॾिनी आहे। हाणे मां को पंहिंजी राय ॾियणु थी चाहियां, नॉट एज अ मॉडरेटर बट एज अ पेरेंट टू। जिया डार्लिंग प्लीज़ हिते अच, कम जिया। जय झूलेलाल। हाणे मुंहिंजी धीअ नंढी आहे, हाणे मुंहिंजी धीअ नंढी आहे। आई वॉन्ट हर टू गेट अ गुड एजुकेशन, जो ऑनलाइन एजुकेशन सां न थी सघंदी आहे। आई डू अग्री विथ ऑफलाइन एजुकेशन, ऐं इन्हनि जो पल्लो भारी आहे। मुंहिंजी धीअ एॾी नंढी आहे, आई वॉन्ट हर टू बी इन सेफ हैंड्स। मां पंहिंजी धीअ खे किथे छाते छॾे अचां ऐं जवाबदार टीचरियूं जे हवाले कयां। टीचरियूं नॉट ओनली गिवन ऑफलाइन एजुकेशन और टीचरियूं डोंट ओनली गिव फॉर्मल एजुकेशन बट ऑल्सो इनफॉर्मल एजुकेशन जी वैल्यूज़ बि ॾेई सघनि ॿारनि खे। ॿार स्कूल वञी जाम सिखी सघंदा आहिनि। इंटरनेट ते अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि कि जाम क्राइम, साइबर क्राइम फैलियल आहे। वी कान कीप वॉच ओवर चिल्ड्रन। ऐं हाणे एतिरो टाइम बि किथे आहे कि असां पंहिंजे ॿारनि सां ऑनलाइन एजुकेशन महिल साण गॾिजी वेही सघूं। सो आई ऑलवेज़ प्रिफर ऑफलाइन एजुकेशन। ॿार वधीक वञी सिखी सघंदा आहिनि, पंहिंजे ग्रुप सां हिरी मिरी सघंदा आहिनि। आई ऑलवेज़ सपोर्ट ऑफलाइन एजुकेशन। सो अचो हाणे असां ॾिसूं था ऑफलाइन एजुकेशन और ऑनलाइन एजुकेशन जा सपोर्टर्स केरु आहिनि। सो हाणे असां ऑडियंस खे पुछणु था चाहियूं, हू सपोर्ट्स ऑनलाइन एजुकेशन? प्लीज़ कम फॉरवर्ड एंड अपलॉड, गिव एन अपलॉड। I should hear the claps. So who's Audience in clap favor करो, of online करो, online पढ़ाई। Who's in favor of online education? Okay, हाणे बि असां इन्हनि जी तारियूं ॿुधी आहिनि। Now let's come forward for offline education. Offline education जा supporters तारियूं वॼायो। Offline education is the best. Yes, offline education is the best. So here we prove from the applaud of the audience that offline education jam best hai. So cheers to our traditional schooling and the old teaching system. Cheers to all our teachers. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! So back to school again. Thank you. Thank you. Thank you.